नाज़रीन अवां खे अपडेट कंदासीं। सिंध दरिया में चाड़ जो सिलसिलो जारी आहे। अवां खे ॿुधायूं पिया त मोरिया बंद ते बचा बंद ते पाणीअ जो दबाव वधी वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया त सिंध दरिया में चाड़ जो सिलसिलो जारी आहे। लाड़काने मां ख़बर ॾी पिया सिंध दरिया में चाड़ बात मोरिया बंद ते पाणीअ जो दबाव वधण लॻो आहे। मोरिया बंद ते पाणी जो दबाव वधण लॻो आहे। पाणी मोरिया लूप बंद खे पाइण लॻो। हेठि स्पर जो 35 फुट हिसो दरिया पाए वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया 200 एकड़ ज़मीन दरिया पाए वियो। ॻोठाणनि जो साह मुठ में अची वियो। जॾहिं त आपाशी अमले हिन वक़्त ताईं को बि क़दम नाहे खयो। इस पर ॿिए ते पथर न विधो वियो त बंद खे नुक़सान थी सघे थो, ॻोठाणनि जो चवणु आहे। अवां खे अपडेट कयूं पिया केतिरनि इलाइक़नि में पाणी अची वियो आहे। लाड़काने मां ख़बर ॾी पिया सिंधु दरिया में चाड़ बात मोरिया बंद ते पाणीअ जो दबाव वधण लॻो आहे। केतिरनि इलाइक़नि में पाणी अची वियो आहे। पाणी मोरिया लूप बंद खे पाइण लॻो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सरकश सधायो। जी सरकश, अपडेट कजो। जी बिल्कुल ही लाड़काने जे भरिसां मोरिया लूप बंद है। उते सिंधु दरिया में पानी वधण सबब मोरिया लूप बंद ते पानी जो दबाव तमाम घणो वधी वियो आहे। उते हिकिड़ो टी हेड स्पर आहे। उन टी हेड स्पर के दरिया पाइण लॻो आहे। उन जो 35 फुट जो हिस्सो आहे वो दरिया उन जो पाए पत्थर उतां उन लोड़े छॾिया आहिनि। जॾहिं त पाईंदड़ उते जारी आहे। उहा जो बचाव बंद आहे उतां उहो बि कुल उतां 100 या 150 फुटनि जे मुफ़ासिले ते बीठल आहे। अहिड़ी सूरत हाल में ॻोठाणनि जो साहु आहे उहो मुठ में अची वियो आहे। पर आपाशी खाते जे तरफ़ां अञा ताईं उते नाले मातर मशीनरी ते बीहारी वई आहे। पर उते कंहिं बि क़िस्म जो पत्थर डंप न पियो कयो वञे, न वरी पत्थरनि जो स्टॉक आहे। त ॻोठाणा इन हवाले सां परेशान आहिनि त जेकॾहिं सूरत हाल वधीक ख़राब थिए थी त उन सूरत में आहे उहो कीअं इन सूरत हाल खे मुंहुं ॾेई सघिबो। हाणे सखर जे डाउन स्ट्रीम में अॼु जेका पाणी आहे वो आहे तक़रीबन 3,60,000 जे लॻभॻि जेको पाणी आहे उहो सखर जे डाउन स्ट्रीम हले थो। रुक पहिरीं अचे थी पॉइंट रुक जेको स्पर बंद आहे उते बि पाणी जो तमामु घणो दबाव आहे। उनखां पोइ मोरिया लूप बंद जेको आहे उन ते पाणी जो दबाव। पर हिते इहो आहे त एरोवियन थियण जे करे 200 एकड़ जेका ज़मीन आहे उहा बि दरिया पाए वियो आहे। ऐं भरिसां मिठो खोड़ो ॻोठ आहे। उन ॻोठ जे ॿाहिरां जेको आहे उते दरिया जो पाणी पाए पियो। ऐं इहो जेको स्पर आहे टी हेड इन जो जेको हेठो एप्रान आहे उहो बि लोड़े वियो आहे। ऐं उन सां गॾु 35 फुटनि जो हिसो आहे टी हेड जी हिकिड़ी साइड जेका उहा मुकमल तौर ते जेको आहे उनखे वॉश आउट करे छॾियो। पाणीअ उते पत्थर कंहिं बि क़िस्म जो डंप न पियो कयो वञे। अॼु ज़िले काउंसिल जो जेको चेयरमैन आहे एजाज़ लिगारी ऐं वाइस चेयरमैन ऐं ॿियनि सां गॾु उहो बि उन जॻह ते पहुतो। उन खां अलावा आपाशी खाते जा जेके अमलदार उहो बि मौजूदु आहे। हाणे आपाशी खाते जा अमलदार इहो इंतज़ारु कनि पिया त इहो पाणी जेको आहे इन सिचुएशन में हितां क्रॉस करे वञे त जीअं उन में कंहिं बि क़िस्म जो पत्थर न विझे। पर ॻोठाणनि जो इहो चवणु आहे त इन जॻह ते जेकॾहिं पत्थर डंप न कयो वियो त पोइ इन जो वधीक जेको आहे नुक़सानु थी सघे थो उनखे स्पर खे। ऐं बंदि वेझो आहे त पोइ बंदि ॾांहुं बि जेका पाईंदड़ आहे उहा अची सघे थी। जी सरकश सधायो। अपडेट करण लाइ तव्हांजी महिरबानी। अवां खे ॿुधाई पिया सिंधु दरिया में चाड़ जो सिलसिलो जारी आहे। पाणी मोरिया लूप बंद खे पाइण लॻो आहे। हेड स्पर जो 35 फुट हिसो दरिया पाए वियो आहे।